होयो अमरापुर जो वासी, होयो अमरापुर जो वासी, सतगुरु टेऊ राम पियारो, स्वामी टेऊ राम पियारो। चौ राम हरे राम, राम हरे राम। होयो अमरापुर जो वासी, होयड़ो अमरापुर जो वासी, सतगुरु टेऊ राम पियारो, स्वामी राम पियारो। हरे राम हरे राम। गुण ज्ञान भगत जी राशि, गुण ज्ञान भगत जी राशि, सतगुरु टेऊ राम पियारो, बाबल राम पियारो। हरे राम हरे राम। हुन नंढपुण खां हो नेही न्यारो, निर्वैरी निष्कामी, निर्वैरी निष्कामी। नंढपण खां नेही न्यारो, निर्वैरी निष्कामी, निर्वैरी निष्कामी। नंढपुण खां हो नेही न्यारो, निर्वैरी निष्कामी, हुयड़ो निर्वैरी निष्कामी। नंढपण खां नेही न्यारो, निर्वैरी निष्कामी, सतगुरु निर्वैरी निष्कामी। धर्म धुरंधर सदा संतोषी, धर सदा संतोषी, धर्म धुरंधर सदा संतोषी। धर्म धुरंधर सदा संतोषी। धीरज खिमिया धामी, धर्म धुरंधर सदा संतोषी, धीरज खिमिया धारी। होयड़ो धीरज खिमिया धामी, साईं धीरज धीरज खिमिया धारी। होयो अमरापुर जो वासी, होयड़ो अमरापुर जो वासी, सतगुरु टेऊ राम पियारो, बाबल टेऊ राम पियारो। हरे राम हरे राम, हरे राम। हरे राम। हिंद सिंध में करे सैर कयाई, ज्ञान संधि गुलजारी कयाई, ज्ञान संधि गुलजारी। हिंद सिंध में कर सैर कयाई, ज्ञान संधि गुलजारी, कयाई ज्ञान संधि गुलजारी। हिंद सिंध में करे सैर कयाई, ज्ञान संधि गुलजारी कयाई, ज्ञान संधि गुलजारी। हिंद सिंध में कर सैर कयाई, ज्ञान संधि गुलजारी, कयाई ज्ञान संधि गुलजारी। लाल सचो हो त्यागी वैरागी, लाल सचो हो त्यागी वैरागी, लाल सचो हो त्यागी वैरागी। लाल सचो हो त्यागी वैरागी। पालयति ब्रह्मचारी, लाल सचो हो त्यागी वैरागी, बालयति ब्रह्मचारी। हुयड़ो पालयति ब्रह्मचारी, हुयड़ो बालयति ब्रह्मचारी। अमरापुर अमरा, होयो अमरापुर जो वासी, सतगुरु टेऊ राम पियारो, बाबल टेऊ राम पियारो। हरे राम हरे राम, हरे राम हरे राम। प्रेम संदो प्रचार कयाई, बणजी प्रेमी पूरो, बणजी प्रेमी पूरो। प्रेम संदो प्रचार कयाई, बणजी प्रेमी पूरो, कयाई बणजी प्रेमी पूरो। प्रेम संदो प्रचार कयाई, बणजी प्रेमी पूरो, बणजी प्रेमी पूरो। प्रेम संदो प्रचार कयाई, बणजी प्रेमी पूरो, कयाई बणजी प्रेमी पूरो। शील संयम समदृष्टि असां कयो, शील संयम समदृष्टि असां कयो, शील संयम समदृष्टि असां कयो। शील संयम समदृष्टि असां कयो। सुर हो संग समूरो, शील संयम समदृष्टि असां कयो, सुर हो संग समूरो। कयाई सुर हो संग
अमरापुर जो वासी हुयड़ो अमरापुर जो वासी सतगुरु टेऊराम प्यारो बाबल टेऊराम प्यारो स्वामी टेऊराम प्यारो सतगुरु टेऊराम प्यारो हरे राम हरे राम हरे राम हरे राम अमरापुर जो वासी अमरापुर जो वासी सतगुरु टेऊराम प्यारो बाबल टेऊराम प्यारो हरे राम हरे राम हरे राम हरे राम प्रेम साचो श्री राम श्री राम सतनाम साखी सतनाम साखी सतनाम साखी सतनाम साखी सतनाम साखी सतनाम साखी साईं टेऊराम साहिब ॾींहुं त ॾाढो आनंद वारो ॾींहुं हूंदो आहे। प्रेम सां चओ श्री राम। श्री राम अमरापुर जा वासी अमरापुर में रहंदा, अमरापुर खां आया, प्रेम सां चओ श्री राम। श्री राम हुयो अमरापुर जो वासी सतगुरु टेऊराम प्यारो गुण ज्ञान भगत जी रासी। हिकु त गुणनि जा भंडारा महापुरुष चइबो ई उनखे आहे जेको गुण नालो ईअं त गुणनि जो बि आहे, पर गुणनि वारो हिकिड़ो परमात्मा आहे। जेतिरा बि गुण आहिनि उहे देवताउनि जा गुण आहिनि। देवताऊं माना देवताऊं बि थींदा आहिनि, देव माना भॻवान बि थींदो आहे। उनखे भॻवान जा गुण चइबा आहिनि। भॻवान गीता में इहे देवनि जा गुण सभु लिखिया आहिनि। जंहिंमें गुण आहिनि उहो देवता आहे, ऐं जंहिंमें वरी उपता गुण आहिनि भॻवान उन्हनि खे बि गुण चयो आहे, पर माण्हू फेरे छॾी उहे दैतनि जा गुण आहिनि। गुण ॿई आहिनि। छो ॿई ॻाल्हियूं गॾु हूंदियूं आहिनि? छो हिक में ई ॿई ॻाल्हियूं थी सघंदियूं आहिनि। अवगुण बि उते आहिनि ऐं गुण बि उते आहिनि। नीति शास्त्र में लिखियलु आहे त हर हिकु माण्हूअ में गुण बि आहिनि, अवगुण बि आहिनि। जीअं भई गुल आहे त उन में कंडा बि आहिनि। गुलनि जो ॿूटो हुजे उन में कंडा बि थींदा आहिनि। कहिड़ो बि गुलनि जो कंडो, गुलनि जो वणु खणी अचो, ॿूटो हुजे नंढो, पर उन में कंडा वरी हूंदा ई आहे। जेतिरो सुठो गुल हुजे ओतिरा वरी कंडा उन में वधीक हुजनि। गुलाब जो गुलाब उन जा कंडा वरी तिखा थींदा आहिनि। कमल जो गुलाब उन में कंडा न थी, गुल में कंडा न थींदा आहिनि। गुलाब जे बि गुल में कंडा न थींदा आहिनि, थींदा आहिनि। पर गुलाब जंहिंमें कमल थींदो आहे उन में सिंगाड़ा पाण खाईंदा आहियूं। उन में केतिरा कंडा हूंदा आहिनि, माण्हू वेझो वञी न सघे। पाणीअ में हूंदो आहे, गप में हूंदो आहे। गुलाब जा गुल हूंदा आहिनि, उन में कंडा हूंदा आहिनि। त कंहिं पुछियो कंडा छो आहिनि? चई कंडा उन जे लाइ रक्षा जे लाइ आहे। न त काई बि गांइ में वञे, ॿकरी वञे, गुलाब जा गुल ॾिसी खाई हली अचे, पर वेंदी वेंदी कान। उनखे ख़बर आहे हिन में कंडा लॻंदा। 24 कलाक रक्षा करण वारा इहे कंडा आहिनि। दैता जेके आहिनि उहे देवताउनि खे सूंहं कराईंदा आहिनि, उन्हनि खे सही रस्ते ते हलाईंदा आहिनि। त इन्हनि जा गुण उहे गुण ई चयल आहिनि, अवगुण न चयल आहिनि। पर जेको माण्हू हले त उहो गुल वांगुरु हले। गुल जी रक्षा करण वारा कंडा उहे पाण ई पिया मथो खपाईंदा न। पाण छो थो कंडा रखे? गुल पाण में कंडा न रखंदो आहे। माण्हू गुलनि जीअं थिए, भले केर बि हुजे, ॿिया हूंदा उनजी सूंहं वधाईंदा, रक्षा कंदा। पाण में उहे आसुरी संपदा जा जेके गुण आहिनि उहे न अचणु खपनि। साईं टेऊराम साहिब परमात्मा जो अवतार आहे। परमात्मा में गुण ई गुण थींदा आहिनि, परमात्मा में अवगुण न थींदो आहे। चई साईं पोइ जीअं सम्झो भई क्रोध आहे, परमात्मा में न थींदो आहे? चई न थींदो आहे। इहा हिकिड़ी कमाल जी ॻाल्हि आहे। भॻवान में कावड़ न थींदी आहे। राम भॻवान बि विढ़ियो हो ऐं उन सां विढ़ण वारो रावण हो, उहो बि हो, पर रावण खे क्रोध हो। भॻवान राम खे क्रोध न हो। हुन जे अवगुणनि खे मिटाइण लाइ
उनखे सही रस्ते ते आणण लाइ, उनखे सिख्या ॾियण लाइ राम भॻवानु सदाईं पाण में गुण रखिया, अवगुण रखियईं कान। रावण सां विढ़ियो तॾहिं बि क्रोध कोन हुअसि, चई रावण खे कीअं न कीअं सम्झायां, भले ई रावण आहे पर जेकर सुभाणे अगर रावण भी आया शरण में तो हम अवधपति कहलाएंगे। ची विभीषण आऊं आहियां भारतवासी, कॾहिं शरणागत खे भुलाईंदुमि न। तूं शरण में आए तोखे लंका जो राजा कयो, पर सुभाणे रावण बि अची वञे न त उनखे बि मां इहो तो वारो राज न ॾींदुसि, हुनखे वरी अयोध्या जो मुंहिंजो राज ॾेई छॾींदोमांसि कर। चए पोइ तूं छा कंदे? चई असां चारई भाउर जंगल में वञी उन परमात्मा जो भॼन कंदासीं, आनंद में रहंदासीं। जीवन में माण्हू हमेशह गुण धारण करे। साईं टेऊंराम साहिब कहा गुणनि जी रास आहे। रास माना भरपूर खज़ानो हो, राशि हुई माना खोड़ गुण हा, अनंत गुण हा। हिकिड़े हंधि लिखियलु आहे साईं तव्हां में केतिरा गुण हा जंहिंजी कोई बयान ई न करे सघिजे। अनंत गुण हा तव्हां में प्रभु, उन्हनि गुणनि जो कोई बयान बि न करे सघंदो। उहे गुण तव्हांजा एतिरा हा जो शेष शारदा या गणपति लिखे अनंत गुण हा तो में जेठा गायन वेद पुराण। जेके वेदन में पुराणनि में शास्त्रनि में गुण लिखियल उहे अनंत तव्हां में गुण हा। चवनि था ऋषि मुनि विद्वान, ऋषि मुनि संत महात्मा जेके गुणगान कनि था उहे सभु साईं टेऊंराम साहिब में हुआ। शेष महेश सुरेश न शारद पावत पार सुजान, उहे पार न पाए सघंदा। इहे त देवताऊं आहिनि, सभिनी में गुण ॾिसंदा आहिनि, पर जेको दैत अचे उहो बि संतनि जे अॻियां ईंदो आहे, उहो बि झुकी पवंदो आहे, उनखे बि गुण उनखे नज़र ईंदा आहिनि। ॿिया सभु बली देव धनुज इंसान, देव हुजनि धनुज माना दैत हुजनि, उहे बि तव्हांजे गुणनि जो बयानु करे सघनि। कंहिं हिकिड़ी ॻाल्हि चई जेका अजीब ॻाल्हि आहे। अजीब कीअं आहे? चई भई रावण राम जे संग में आयो, संतनि महात्मा संग में त राम जे बि कोन आयो, वेढ़ा ई आयो हो, पर वरी बि सम्झो रावण राम जे वेझो आयो, ॼण संतनि महात्माउनि जे वेझो अची हा, उन्हनि खां गुण ज्ञान सिखे आया, उन्हनि वटि संग में रहे हा, त रावण में रावण खे मारण वारी ॻाल्हि न थी आहे। पोइ रावण जे गुण अवगुणनि खे मारे संत महात्मा रावण खे बि राम बणाए छॾींदा। हिकिड़ी कमाल जी ॻाल्हि आहे, संतनि में वरी एतिरी ताक़त आहे। ऐं रहियो जेको रावण वेद पढ़ियो, शास्त्र पढ़ियो, हेतिरो गुणवान थियो, रावण में गुण बि घणेई हा, हेड़ी भॻवान जी पूॼा कई, हेतिरो ज्ञान सिखियो, किथे सिखियो? संतनि जे संग में ई सिखियो। हीअ त हुनखे पोइ वरी मामे जो संग थियो, उन करे थोरी गड़बड़ थी वई, उल्टे पासे हलियो। भई संतनि महात्माउनि जो संग न छॾिया त रावण रावण न थिया, राम थिया। हिकिड़ी कमाल आहे, संतनि महात्माउनि जा गुण अजीब गुण आहिनि। साईं टेऊंराम साहिब में कीअं गुण हा? गुण ज्ञान, ज्ञान जी बि रास हूंदा, खोड़ ज्ञान हो, अपार ज्ञान। हमेशह पंहिंजे निज स्वरूप समाधि में स्थित हूंदा, भॻवान जो भॼन कंदा हा, परमात्मा जे भॼन में, भॻवान जे गुणानुवाद ॻाइण में, भॻवान जे प्रेम में पिया ॻाईंदा हुआ त ख़बर ई न पवंदी घणो वक़्तु थी वियो, घणो वक़्तु न थी वियो। प्रेम तां चओ श्री राम, परमात्मा जा गुण गान कंदा। हींअर न सूरत में मेलो थियो त नाटक ॾेखारियनि, नाटक में हिकिड़ी ॻाल्हि उहा ॾेखारियनि त साईं टेऊंराम साहिब पंहिंजे आनंद में रहंदा। हिकिड़ी भंगियाणी आई, हिकिड़ी माता जो दर जे अॻियां कोई कुतो ॿरी मरी वियो हो, त माईअ कुते टंग खे नोड़ी बि ॿधी, अॻे पाण छॾे ईंदा हुआ, पर पोइ साईं टेऊंराम साहिब बि अची विया। उहा माता ग़रीब हुई, भंगियाणी खे ॾिए पई, उन सम्झ में जेको टको चओ, आनो चओ, जेतिरो बि चओ, पर मिड़ई सौदो बणियो न। भंगियाणी ॼण भई कोन भई वॾो दुकान हूंदो आहे,
एक ज भाव लिखियल हूंदा। अघु पको पकड़े मूंखे भई खपनि त एतिरा ई खपनि, न त न वठंदा। साईं टेऊंराम चएसि त ठीकु आहे, जीवनीअ में लिखियल आहे भई टको माई थी ॾेई, टको मां थो ॾियां, आनो थिए खणी वञ। पर माईअ न मञियो, भॻियाणीअ न मञियो। वरी छोकिरी उते जेका ठही आई, उहा बि ठही आई छोकिरी प्रेम वारी, जेका राम राम चवंदी आहे। वरी वञी करे चई त हाणे भॻियाणीअ मूंखे वेस आहे, ख़ुशि पई थिए। असां इहो भॼन आहे, पंहिंजे शाह जी शिकारण आहियां मां, बेहद पुछड़ी आऊं भॻियाणी, दर त धणीअ जे आहियां वेकाणी, झाड़ू रोज़ लॻायां मां। उन परमात्मा जी दर जी सेवा कयां त हुनखे ॾाढो थिए। पोइ चई मां भॻियाणी थियां त वरी असल थियां। असल बि हुनखे सम्झ में कोन आई त उते वरी ड्रेस ॾींदा आहिनि न, सूरत म्यूनिसिपालिटी वारी, त चई SMC जी साड़ी वठी अचां। और माई वठी चई माँ जी मेरे को साड़ी दे दो आपकी। चई साड़ी छा कंदी है? चई मूंखे ईअं वेस करिणो आहे। माई खां साड़ी लाराए वठी छॾी, ॿी साईं साड़ी नई ॾिनईसि, चई हीअ नई पाए, तोखे तुंहिंजी बि ॾेई वेंदी अथई, पर इहा साड़ी मूंखे लाहे ॾे। पोइ मूंखे चए भई मां SMC जी साड़ी वठी आयसि, जीअं त VMC वडोदरा म्यूनिसिपल कॉर्पोरेशन आहे, त हुते सूरत म्यूनिसिपल आहे, त हुन साड़ी वठी आई ऐं अची करे पूरो वेस कई। पर सम्झो न हा पैसा पूरा वरितई की न वरितई। पोइ ॻाल्हि केतिरी थी, त साईं टेऊंराम ने कुते जी नोड़ीअ खे पकिड़े करे वञी छॾे आया। हाणे गोड़ थियो, भॻियाणी वई सिधो सेठ वटि, सेठ बि गोड़ कयो, ऐं सेठ खां पोइ वरी हुन ब्राह्मणनि जो सहारो वरितो, त ब्राह्मण बि गोड़ कयो, ऐं ब्राह्मण बि उते हिकिड़ो वॾो महाराज गिरधारी लाल हूंदो, जीवनी में नाला बि उन्हनि पूरा ई रखिया। उनखे उहो विरोध में अॻियां सभिनी खां बीठो, हिन महाराज खे अॼुकल्ह त कंहिंखे विरोध में बि चाबी भरे चाढ़नि त माण्हू चढ़ी वञे। न त महाराज स्वामी चए भई मुंहिंजो हिकिड़ो कमु, तव्हां वञी विरोध कयो, ईअं न कई। उहो अॻियां थी बीठो, हुनजे पंहिंजे भाउ जी हुनखे कसर कढणी हुई, हुनजो भाउ हूंदलदास उहो साईं टेऊंराम जी बणियो शेवा कंदो हो। हुन ॾाढो गोड़ कई। हाणे गोड़ थींदे थींदे आख़िर त केॾी महिल शांती हमेशह रही सघंदी आहे, गोड़ हमेशह न रही सघंदो। हलंदे हलंदे ॻाल्हि गड़बड़ थी वई हली। चई भाई सेठ साहिबु हाणे घणो गोड़ कयो था तव्हां सभई, वोट वठो त वोट बि न थियनि हुननि जा। चई तव्हां 3 ॼणा आहियो, माण्हुनि जो खानो ख़राबु कयो था, सॼे शहर खे सत्यानाश कयो था तव्हां पंहिंजे अभिमान जे करे। माना भगत साहिब जी कहिड़ी ग़लती आहे? हुन त वीचारे पाण टको पंहिंजो बि ॾिनई पए, भॻियाणीअ ॾो आहे हुनजो गोड़ छो कई? न पई ॾिनईसि छा, त ॾिना पई। गोड़ करण जी काई ज़रूरत हुई कोन, पर हाणे तव्हां गोड़ जेकर वधायो बि आहे त हिसाबु तव्हांखे ॾियणो पवंदो। उते मिश्रियूं जंहिंजियूं हुयूं कप जी, उहा ॿुॾण वारी हुई। पोइ जीअं जीअं वरी दरिया ते वञी करे अखा बुखा पाइनि पिया, तीअं वरी दरिया वधंदो अचे। साईं टेऊंराम साहिबु आख़िर चई भई उन शरण में हलो। पोइ मुखी ऐं ॿिया सभु माण्हू चई असांखां भुल थी वई आहे, हाणे असां तव्हांजे शरण में आया आहियूं। चई बाबा ठीकु आहे। पोइ सुबुह जो उते हली दरिया ते भॼन बि कयूं था, देगियो बि चाढ़ियो, भंडारा कयो, त सभई ग़रीब गुरबा खाइनि, पशु पखी खाइनि, सभिनी खे खारायो। साईं जन उते सुबुह चई भई उते हवन कजो, और महाराज गिरधारी लाल खे सॾु कजो। छा चइनि? उनखे वठी अचो। वो चए यार आऊं त विरोध पियो कई त मुंहिंजी पाण पूॼा पियो कराए। माण्हूअ जे जीवन में भले विरोध केतिरो हुजे, मन में विरोध न आहे त ॻाल्हि पूरी थी। साईं टेऊंराम खे विरोध न हो, भई हेॾी मुंहिंजी गिला थो करे, इहो ई थो करे, उनखे वरी छा ईअं माना हुन में हुननि ॾेखारियो। जीवन में एतिरो क्लियर लिखियलु कान्हे, पर जेको हुननि नाटक कयो आहे, हवन पूॼा कराइजो, सभु कराइजो, महाराज खे वठी वञो। पर हुननि ओॾी महिल वरी ज़ोर ॾियारियो। चवण जो मतिलबु गुण हूंदा आहिनि महात्माउनि में, ज्ञान हूंदो आहे, त जिते ज्ञान हूंदो आहे न उते वरी विरोध न हूंदो आहे। जिते रोशनी हूंदी आहे उते ऊंदहि न हूंदी आहे। एतिरी ॻाल्हि मां ख़ाली हिते कॾहिं मूंखे बि ख़बर कोन्हे, सुपने में बि न सोचियो भई थाली अहिड़ी आरतीअ जी अची वई त हुन में खांचा चइनी पासनि खां। मुंहिंजो खांचा छो आहिनि? दिमाग़ु ख़राबु थी वियो। छो आहिनि त मुंहिंजो भई हिन में वटियूं रखी ॿारियो, त ॿारियूंसीं। हाणे हिते वटियूं ॿारींदा आहिनि, नज़र मुंहिंजी वटियुनि में ई हूंदी आहे, सभु पासियूं वटियूं अंदरि हूंदियूं आहिनि। ईअं छो हूंदो आहे?
मां वटियूं न ॿारिया त मूंखे बि ख़बर न पए। ईअं त ख़बर आहे भई बाहि जेका ॿरंदी आहे त हवा उनखे पाण सबय सहायक सबल के को न निबल सहाय पवन जगावत आको दीप दे त बुझाए। हवा जेका आहे उहा ताक़त वारे खे बल ॾींदी आहे, माना बाहि खे वधाईंदी आहे ऐं ॾीए खे विसाईंदी आहे। पर हिते त ॾीओ बि आहे कान, हिते हिसाबु छा आहे, सभु वटियूं अंदरि वेंदियूं आहिनि। मां चयो छो थियूं अंदरि वञनि, त उहो त साइंस जो हिसाबु आहे, उन मां ऑक्सीजन जल्दी ज़्यादा निकिरे थी न विच मां, त ऑक्सीजन विच में भरींदी त सभिनी पासनि खां ऑक्सीजन अंदरि वेंदी। ऑक्सीजन हिते चइनी मुंहिंजे चौगिर्द आहे, जीअं भॻवानु आहे तीअं ऑक्सीजन बि मुंहिंजे चइनी पासनि खां, ईअं न हिते आहे हिते कान्हे, ईअं न आहे। इहो साइंस जो क़ाइदो आहे। त हाणे उहा ऑक्सीजन जेका अंदरि वेंदी आहे न, उहा सभिनी पासनि खां वेंदी आहे ऐं स्पीड में वेंदी आहे, त सभु वटियूं अंदरि थी वेंदियूं आहिनि। पर मुंहिंजो दिमाग़ इन पासे वियो ई कोन्हे। साइंस त सभु पढ़ंदा आहिनि, हुन में छा आहे। मूं चयो ई छो थो वञे, चए हिते प्रकाश आहे न, जिते प्रकाश आहे उते ऊंदहि न हूंदी, उते ॿियाई न हूंदी, सभु वटियूं अंदरि एकता कंदियूं, सभु माण्हू एकता कंदा। जॾहिं ॿियाई ईंदी त सभु माण्हू पासीरा भॼी वेंदा हली। क़ाइदो त उहो था कयूं, मां ॿुधायां भई ऑक्सीजन अंदरि वञे थी सभिनी पासनि खां, त सभु वटियूं अंदरि झुकंदियूं आहिनि। ऐं न त तव्हां बि ॾिसिजो, मां पहिरीं बि इहा ॻाल्हि ॿुधाई आहे। पर अंदरि छो थियूं वञनि, छाकाणि त उते प्रकाश आहे, उते ऊंदहि न आहे, उते वेर विरोध न आहे, उते ॿियाई न आहे, एकता आहे, त सभु अंदरि ईंदा न। सभु वटियूं चइनी पासनि खां पूरे राउंड में अंदरि वेंदियूं आहिनि, छो जो विच में रोशनी आहे ऐं विच में ऑक्सीजन घटिजी थी वञे, इन करे थी वञनि। क़ाइदो बि तव्हांखे ॿुधायां थो ऐं हूअ ॻाल्हि बि तव्हांखे ॿुधायां थो। प्रेम सां चओ श्री राम। साईं टेऊंराम जे मन में ज्ञान हो, भक्ति हुई, भक्तीअ जो प्रकाश हो। परमात्मा जी भक्ति 24 कलाक हलंदी। जिते ज्ञान आहे उते परमात्मा जो नाम हूंदो आहे, जिते प्रेम आहे उते परमात्मा जो नाम हूंदो आहे, जिते एकता हूंदी आहे उते परमात्मा जो नाम हूंदो आहे, सिक हूंदी आहे, प्रेम हूंदो आहे, मिठ हूंदी आहे, महबत हूंदी आहे, मिठाण हूंदो आहे, उते कड़ाई न हूंदी आहे, ॿियाई न हूंदी आहे, खिटको न हूंदो आहे। साईं टेऊंराम साहिबु गुण जी रासी आहे, ज्ञान जी रासी आहे, भक्तीअ जी रासी आहे, भक्तीअ जो भंडार आहे। नंढपण खां इहा ॻाल्हि साईं टेऊंराम साहिब जी, नंढपण खां हो नेही न्यारो, नेहो त एतिरो परमात्मा जे नाम में। माउ खे चवंदा भई इहो भॼन ॿुधाए, ऐं भॼन ॿुधंदा त भॼन मां अॼु बि तव्हांखे ॿुधायां थो, अर्थ तव्हां भई कयो। ॿुधायो बि आहे अर्थ, असां 100 दफ़ा ॿुधो आहे, 100 दफ़ा सम्झो आहे, तॾहिं बि असांजे दिमाग़ में उहो अर्थ विहे कोन थो। ऐं हुनखे बचपन में 4 साले में साईं टेऊंराम खे अर्थ दिमाग़ में कीअं वेही घुसी वियो। ॾाढा आसंदास भॼन आहे त भई तूं हिन संसार में आयो आहीं, तूं बका वारी रस्तो छॾे, बका वारी वथ तो विञाए, बेबका ॾे तो काहीं काहीं। जेका हमेशह रहण वारी ॻाल्हि आहे, परमात्मा जो नाम आहे, उनखे छॾे करे जेको बेबका आहे, संसार सॼो नश्वर आहे, विनाश वारो आहे, हिन में कुझु बि रहण वारो कोन्हे। पर इन्हनि पदार्थनि खे असां चाहींदा आहियूं। जितां आहीं सा वाट विञाई, झंग सियाली तूं आहीं आहीं, जितां आयो आहीं उन रस्ते खे भुलिजी वई, किथां आया आहियूं उन परमात्मा वटि आहियूं। कीअं उहो अर्थ सम्झंदा हुआ, आसन बोले राह रसी कीअं, जाति प्रियन ॾे न पाई पाई, तूं प्रियन जे पासे, परमात्मा जे पासे, भॻवान जे पासे हली कोन थो, अंदरि में जाति पाई कोन थो, भॻवानु तोखे कीअं मिलंदो। हाणे अहिड़ो भॼन असांखे अॼु ताईं दिमाग़ में विहे न। ऐं न कोई भई मां तव्हांखे अॼु ॿुधायां थो त कोई सभु ॿुधाईंदा हुजो भई साईं टेऊंराम भॼन ॿुधंदा, मां बि तव्हांखे भॼन वेही ॿुधायां। अलाए कहिड़ा कहिड़ा भॼन कीअं वेही ॻाईंदा आहियूं। मां हुते जयपुर में हिकिड़े कंहिं ॿारहे ते वियुसि, माना मरी वियो त उन ॿारहे ते वरी कोन भंडारो बि कंदा आहिनि, पोइ अंदरि पूॼा थींदी आहे, ॿाहिरि सत्संग थींदो आहे। त सत्संग करण वियासीं त हिकिड़ो जंहिं पाठ रखियो उहो ॿाओ बि हुते पासे में रहंदो हो, सुञाणो पियो कोन थो, हाणे त आई अलाए न ख़बर न आहे। प्रेम सां चओ श्री राम। त असांजो टाइम थियो, असां वरी भॼन ॻायासीं, असां सां गॾु संतो, उन हिकिड़ो भॼन ॻाई, साईं टेऊंराम में गुरबाणीअ जो भॼन ॻाई। जॾहिं भॼन ॻाई त उहो ॿाओ जेको आहे न, उहो पंहिंजे पाण खे गारियूं पियो ॾे, असां ॿावा थिया आहियूं, भॻवान जा भॻत थिया आहियूं, गुरूअ जा पुॼारी थिया आहियूं, गुरू जा सिख थिया आहियूं, अलाए कहिड़ा कहिड़ा भॼन ॻायूं था। भई हिन जो भॼन ॻाईंदासीं, हिन जो भॼन ॻाईंदासीं, हिन जो भॼन ॻाईंदासीं। जेको ज्ञान वारो आहे, जेको गुरूअ जी बाणी आहे, उहा असां भुलिजी आई। गुरूअ जी बाणी उहा असां न ॻाईंदा आहियूं, ॿिया दुनिया भर जा भॼन पिया ॻाईंदा आहियूं, अलाए कहिड़ा कहिड़ा भॼन पिया ॻाईंदा आहियूं। चई कल्याण हिन प्राणीअ जो थियणो आहे त कंहिंसां थींदो,
गीता जो श्लोक पढ़बो आहे त चवंदा आहिनि प्राणीअ जो कल्याण थींदो आहे। कहिड़ो बि श्लोक पढ़ो, नैनम चिंदंती शस्त्राणी नैनम दहति पावक न चैनेम क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुत। इहा बि वाणी आहे, वेद व्यास ई ठहियल आहे, पर चवनि था गीता जो श्लोक पढ़ो त प्राणी जी मुक्ति थिए। ऐं ॿियो भई भॼन ॻायां, भई सम्झो कोई मरी वियो, ॾाढो प्रेमी हो भागन वारो, हो या न हो त उन वाणी त ॻाई नथो, उनजो भॼन वेही ठाहे करे ॻायूं। पंहिंजे पैसे जे वास्ते पंहिंजे धन जे वास्ते कंदा आहियूं, पर भॻवान जी वाणी ॻाईंदा न आहियूं त कीअं उद्धार थींदो उन प्राणीअ जो? असांखे छा लाइ घुरायो अथनि? उहो ॿाओ इहे चए पियो। मां चयो साईं त पोइ तव्हां बि ॻायो घणी। शी न, ॻाइण न ॻाइण जी ॻाल्हि कोन्हे, मूंखे बाणी ईंदी आहे ऐं ॻाईंदो आहियां, पर हिते प्राणीअ वटि आया आहियूं, ॿारे ते आहियूं, ॿिया भॼन ॻायूं। हीअ जीअं हिन संत ॻायो, मां बि अहिड़ो ॻायां हा न। पोइ अॻिते वरी ॻाइण बि शुरू कयईं, हुन ॻायईं, पर वीचार ॻाल्हि हाणे असां छा ॿुधंदा आहियूं, छा ॿुधणु चाहियूं था, छा ॿुधूं था, कहिड़ी वाणी ॻायूं था, कहिड़े पासे हलंदा। साईं टेऊंराम महाराज कीअं उन ज्ञान वारी वाणी ॿुधंदा हुआ ऐं उन में मन लॻाईंदा वरी माउ खे चवंदा हुआ। उन वाणीअ सां प्रेम हो, बचपन खां वठी करे नंढपण खां हो नेही न्यारो। कंहिं पदार्थ दुनिया जे में साईं टेऊंराम जी आसक्ति या नज़र या ख़्यालु हो ई कोन्हे। आसक्ति तॾहिं थींदी आहे हिन शइ जी मूंखे इच्छा कॾहिं थिए जॾहिं मां हिन शइ ते ध्यानु हुजे त, ऐं न ध्यानु आहे त पोइ हिन पासे कोई ॻाल्हि ई कान्हे। असांजो ध्यानु कहिड़े पासे आहे? दुनिया जे पदार्थनि जे पासे आहे या दुनिया जे पदार्थनि जो जेको मालिक आहे उन पासे आहे? सभिनी जो ध्यानु मालिक जे पासे कान्हे, दुनिया जे पदार्थनि जे पासे आहे। पदार्थ चाहींदा आहियूं, मालिक खे न चाहींदा आहियूं। संत महात्माऊं चवनि था न, जीवन में तोखे करिणो आहे त माया की ममता छोड़ो, जीव जगतपति से जोड़ो, सब जग के भोग त्यागे। माया की ममता छोड़ो, तुम मोह कुटुंब का तोड़ो, सब जग के भोग त्यागे, जीव जगतपति से जोड़ो। माण्हू जीवन में पाप को हर ले, तूं पाप जीवन में न कर। पाप माण्हू छो कंदो आहे? पंहिंजे स्वार्थ जे करे, पंहिंजे शान मान जे करे, मुंहिंजी ॻाल्हि किथे ख़राबु न थिए, पंहिंजे लोभ लालच जे करे माण्हू पाप कंदो आहे। दुनिया में पाप करण जे लाइ हिकिड़ो ई तरीक़ो आहे, लोभ हूंदो आहे त पाप कंदो आहे। जे लोभ कंहिंखे न आहे त पाप न कंदो। असांजे जीअं साईं टेऊंराम महाराज जे नंढपण खां वठी निर्वेरी ऐं निष्कामी, कंहिंसां वेर न हो, काई कामना न हुई, कंहिं ॻाल्हि जी घुर्ज न हुई। धर्म धुरंधर सदा संतोषी, धीरज खेमिया धामी। सदाई पंहिंजे धर्म ते हलनि, धर्म धुरंधर धुरी हूंदा हुआ। हर का ॻाल्हि पंहिंजे वीचार सां कंदा, सदा संतोष में रहंदा, खेमिया जो खज़ानो हूंदो हो, सब्र जो खज़ानो हूंदो हो। साईं टेऊंराम महाराजनि हिंदु सिंध में सैर करे सैर कयाईं, ज्ञान संधी गुलज़ारी। सभिनी हंधि सैर करे उहो ज्ञान जो प्रचार, प्रेम जो प्रचार कयो। लाल सचो हो त्यागी वैरागी, त्यागी बि हुआ, वैरागी कंहिं ॻाल्हि जी इच्छा हूंदी न हुअनि। बाल यती ब्रह्मचारी, बचपन खां वठी त्याग भावना हूंदी ऐं ब्रह्मचारी हूंदा हुआ। प्रेम संदो प्रचार कयाईं, बणजी प्रेमी पूरो। साईं जन पूरो पूरो प्रेमी बणजी, शील सां, संयम सां ऐं समदृष्टिअ सां। हीउ जेको सांग आहे इनखे मिड़ई सफल कई सांग समूरो। जीवन में हिकिड़ी वॾी पराकाष्ठा आहे, माना निष्ठा आहे या पक आहे या निश्चय आहे। कहिड़ो? माण्हू सदाईं संभाव में हले। छा चइबो? संभावना माना किथे असांजो मन हेठि न थिए। दम चइबो आहे इंद्रनि खे रोकणो, मन सम चइबो आहे मन खे रोकणो। मन असांजो किथे हेठि मथे न थिए, घटि वधि न थिए, किथे मन असांजो ॿुॾे तरे न, निश्चय पको हुजे। संभावना चइबो आहे, प्रेम सां चओ श्रीराम। कहिड़ो बि हुजे, किथे बि हुजे, माण्हू सम भावना खे रखे। समता जी भावना हूंदी आहे त जीवन में आनंद हूंदो आहे। साईं टेऊंराम महाराज धर्म जो झंडो झुलाए विया, अहिड़ो आनंद करे विया। उहे साईं टेऊंराम महाराज जो जीवन कुझु अजीब हो। उहो उन्हनि जोग वेही कपाए पचायो। कीअं पचाइनि? पूरण जोग करे वियो जोगी, पूरण जोग करे वियो जोगी, पूरण जोग करे वियो जोगी, पूरण जोग वन टू वन, वन टू वन, पेज नंबर। जोगी।
जोगी स्वामी टेऊ राम स्वामी टेऊ राम वारिय तेरे ही जह बनायो वारिय तेरे ही जय बनायो अमरापुर जो धाम नंढपुण खां जंहिंजी निर्मल वेरती नंढपण खां जंहिंजी निर्मल वेरती नंढपुण खां जंहिंजी निर्मल वेरती नंढपण खां जंहिंजी निर्मल वेरती पूरण कई जंहिं प्रेम भक्ति पूरण कई जय प्रेम भक्ति पकड़न वारी धारे मस्ती पकड़न वारी तारे मस्ती आशिक अद्भुत थियो अलसी आशिक अद्भुत थियो अलसी पाण पीतो ॿियन खे पियारो 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 प्रेम संदो जाम प्रेम संदो जाम जाम पूरण जोग करे जोगी पूरण जोग करे जोगी स्वामी टेऊ राम हो स्वामी टेऊ राम वारिय तेरे ही जय बनायो वारिय तेरे जय बनायो अमरापुर जो धाम अमरापुर जो धाम पूरण जोग करे जोगी पूरण जोग करे जोगी जंगल में जय मंगल बनायो जंगल में जय मंगल बनायो सत्य संग जो दीवान लगायो सत्संग ज्योति मान लगायो धर्म सनातन झंडो झुलायो धर्म सनातन झंडो झुलायो प्रेम प्रकाशी पंथ रचायो प्रेम प्रकाशी पंथ रचायो प्रेम सहो सभे नीखे जपायो प्रेम सहो सब नीके जपायो मंत्र साखी सत्यनाम मंत्र साखी सतनाम सतनाम प्रेम साहो सबे नी
व्यवहार में इहा ॻाल्हि हिकिड़ी सभिनी खे आहे, जोग त सभिनी खे करिणो आहे। ओ परमात्मा जो जोग त बिल्कुलु ज़रूरी आहे, न कयो त हीउ जेको अॼुकल्ह हले पियो न जोगा जोगा, इहो बि करिणो पवंदो, न त शरीर तकलीफ़ वारो आहे। सनी सुकी माण्हूअ खे थोरी वर्जिश जंहिंखे चइबो आहे, फिज़िकल वर्क करिणो ई पवंदो न भाई। ऐं हू जेको परमात्मा योग आहे उहो मन जे वास्ते आहे, शरीर जे ठीकु करण वास्ते ही आसन आहिनि, इनखे योग न चइबो आहे। पर सम्झो भाई इहो बि आहे, इहो आसन बि माण्हू खे करणा आहिनि, फिज़िकल माण्हूअ खे फिट रहणो ई आहे, पर तीअं साईं मानसिक इहो बि त फिट रहणो आहे न भाई, न रहणो आहे। साईं टेऊंराम महाराज ने परमात्मा सां मिलण वारो योग कयो, पूर्ण योग करे वियो जोगी स्वामी टेऊंराम। वारीअ ते वेही जंहिं बणायो अमरापुर जो धाम, उन वारीअ ते वेही करे असांखे त साईं 2 ॾींहं खाली गर्मी थिए थी ऐं 2 ॾींहं सर्दी थिए थी, चई तबियत ख़राबु थी पई आहे। छो थी वई ख़राबु? चई मौसम हेठि मथे थियो त आऊं बि हेठि मथे थी वियुसि। ईअं कीअं थी सघंदो आहे? मौसम भले हेठि मथे थिए, तूं हेठि मथे न थी। वारी आहे उहा कीअं हूंदी आहे? ॾींहं जो गरम हूंदी आहे, राति जो थधी हूंदी आहे, वरी जल्दी गरम थींदी आहे, जल्दी थधी थींदी आहे। ॾींहं जो 2 बजे हिसाबु कहिड़ो हूंदो आहे, राति जो 2 बजे हिसाबु के त हुन 24 कलाक कोन 12 कलाक में 2 दफ़ा थी वेंदो आहे। पर साईं टेऊंराम अहिड़ी जॻह ते वेही करे जोग पहुचनि, वारीअ ते वेही जंहिं बणायो अमरापुर जो धाम, जंगल में जंहिं मंगल बणायो, उन वेठा जंगल में, पर भई अहिड़ो मंगल थी वियो आहे न कीअं खां जंहिंजे कमाल। मां त चवंदो आहियां भई कहिड़ी जॻह हुई, कहिड़ी जॻह ते वेठा, कीअं वेठा, जिते रुगो रेती झंगल हुयड़ा, जिते रुगो रेती झंगल हुयड़ा, तुंहिंजा मंदर ठयड़ा उते मंगल थियड़ा, तुंहिंजा मंदर ठयड़ा उते मंगल थियड़ा, जिते रुगो रेती झंगल हुयड़ा, जिते रुगो रेती जिते रुगो रेती झंगल हुयड़ा, तुंहिंजा मंदर ठयड़ा उते मंगल थियड़ा। ॿियो नंबर तुक तुंहिंजी जय जय चवन, तुंहिंजी जय जय चवन, तुंहिंजी जय जय चवन, तुंहिंजी जय जय चवन, सब नर नारी, सब नर नारी, सभई नर नारी, सभई नर नारी, ओ वसे साईं टेऊंराम तुंहिंजी फुलवाड़ी, बड़े स्वामी टेऊंराम तुंहिंजी फुलवाड़ी, तुंहिंजी फुलवाड़ी, तुंहिंजी गुलज़ारी, तुंहिंजी फुलवाड़ी, सुहिणी गुलज़ारी, सतनाम साखी जेको चवे तो पहिरीं तो सतनाम साखी जेको चवे तो, सही कष्ट केॾा कई तो कमाई, सही कष्ट केॾा कई तो कमाई, विसामे न जग में साजो थी जगाए, विसामे न जग में साजो थी जगाए, भुलियल जीवन के, भुलियल जीवन के राह तो ॾेखारी, राह तो ॾेखारी, वणे साईं टेऊंराम तुंहिंजी फुलवाड़ी, वणे साईं टेऊंराम तुंहिंजी फुलवाड़ी, ओ सतनाम साखी जेको चवे थो, सतनाम साखी जेको चवे थो, तंहिंजो भाग बिगड़ियल बणजी पवे थो, तंहिंजो भाग बिगड़ियल बणजी पवे थो, मिटे तंहिंजी हे मन, मिटे तंहिंजी हे मन, मिटे तंहिंजी हे मन, मिटे तंहिंजी हे मन,
बि मिटी वेंदी चिंता बि मुंझारी माना चिंता बि मिटी वेंदी वणे साईं टेऊंराम तुंहिंजी फुलवाड़ी वणे साईं टेऊंराम तुंहिंजी फुलवाड़ी तुंहिंजी फुलवाड़ी तुंहिंजी फुलदारी